मुल्क के मौजूदा सियासी बहरान मां कढण की जरूरत है। हकीकी कोशिशूं कयूं त सियासी गर्मीपद घटिजी सके थो। इख्तलाफ खत्म करे गॾिजी हलंदासीं त जमहूरियत मज़बूत थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी जो अपोज़िशन जे सख़्त घोड़ दौरान पार्लियामेंट जे गॾियल इजलास के ख़िताब। सदर नए पार्लियामानी साल की शुरुआत ते पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान सभिनी खे मुफ़ाहमत जो पैगाम ॾींदे चयो त वक्त घटि आहे। असांजी एजेंडा ऐं ख़याली मुल्क खे वधीक मज़बूत कंदा। निज़ाम में सुधारा आणे महांगाई ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो करे सघिजे थो। दहशतगर्द अंसरनि जो ख़ात्मो आणो पवंदो। क़ौम जे दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ फ़ौज ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि ते फ़ख़्रु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी के खिताब दौरान अपोजिशन जो सख्त घोड़। स्पीकर की डाइस अॻियां नारेबाज़ी। पीटीआई पीपल्स पार्टी के मेंबर्स जा हिक ॿिए खे धिका। फैसल करीम कुडी ऐं बैरिस्टर गोअर हथे पइजी रहा हुआ। अपोजिशन मेंबर्स पारां पीटीआई बानी जूं तस्वीरूं खणी नारा। जमशेद दस्ती सीटियूं ऐं बाजो वॼाईंदो रहियो। फैज़ हमीद तहरीक लबैक से ठाह पहिरियां कयो ऐं वज़ीर आज़म के बाद में ॾेखारियो। शाहिद खाकान अब्बासी मुआहदे में वफ़ाक़ी वज़ीर ज़ाहिद आमिर जी इस्तीफ़ा की मुखालफ़त कई ऐं फैज़ हमीद की सही ते एतराज़ कयो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो फैज़ाबाद धरणे जी जांच कंदड़ कमीशन के ॾिनल बयान साम्हूं अची वियो। एहसन इक़बाल बयान में चयो आहे त वज़ीर आज़म के ॿुधायो वियो त ही मुआहदो थी चुको आहे, हाणे पोइ ते नथो वठी सघिजे। अॻूणे घरू सेक्रेटरी कमीशन के ॿुधायो त वज़ीर आज़म सेक्रेटरिएट में शाहिद खाकान अब्बासी ऐं शहबाज शरीफ विच में सख़्त जुमलनि की ॾे-वठि बि थी। शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीर जी इस्तीफ़ा के हक़ में हो। अॻूणे दिफ़ा वारे सेक्रेटरी इकरामुल हक़ कमीशन के ॿुधायो त हुकूमत टिन्ही सर्विसिस चीफ्स के मुलविस ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो, पर कंहिं ख़िलाफ़ बि कार्रवाई न थी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीकी नायब परदेश सेक्रेटरी डोनाल्ड लू सां मुलाक़ात। पाक अमरीका लाॻापन तवानाई जे मुतबादल ज़रियनि ऐं मौसमियाती तब्दीली वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। इक़्तिसादी भाईवारी खे अॻिते वधाइण ते इत्तेफ़ाक़। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त नाणे जा मटा सटा वारा ज़ख़ीरा मुस्तहकम आहिनि। रुपए जी क़ीमत में वधीक घटिताई जो इम्कान आहे। IMF जे वफ़द पारां मई में पाकिस्तान जो दौरो करण जो इम्कान आहे। नए कर्ज बाबत बि जुलाई ताईं मामला तय थी वेंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी की घरवारी बुशरा बीबी की बनी गाला सब जेल में अडियाला जेल मुंतकली की दरख्वास्त बहाल करे छड़ी। जस्टिस मियां गुल हसन औरंगजेब बुशरा बीबी की दरख्वास्त की बहाली ते ॿुधणी कई। अदालत बुशरा बीबी की अडियाला जेल मुंतकली की दरख्वास्त ते हतमी दलील 22 अप्रैल ताईं तलब करे वरता। इस्लामाबाद हाई कोर्ट निगरान हुकूमत पारां कणक इम्पोर्ट करण सबब मसला थी रहा आहिनि। सिंध में आबादगारनि खे कणक जो मुनासिब अघु ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में कणक जी पैदावार 40 लख टन खां मथे थी आहे। ने बाबति घणो कुझु चई चुको आहियां, वधीक चवण जी गुंजाइश न आहे। बलूचिस्तान में बरसात तबाही मचाए छड़ी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾवारी सूरत हाल। गवादर जो कराची सां राब्तो काटा थी वियो। गवादर पसनी नोशकी नोकुंडी ऐं बारखान में वक़्फ़े सां तेज़ बरसात। बसोल नदी ते अडियल पुल किरण सबब हाईवे बंद थी वियो। गवादर ऐं मकरान जो कराची सां राब्तो कटिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। कराची ठट्टो घोड़ाबारी दड़ो टंडो बागो ऐं ॿियनि शहरनि में वसकारो। मंज़ूराबाद ऐं भर पासे गड़े सां मींहुं पियो। मौसमियात खाते चयो आहे त कराची समेत सिंध में किथे बि तेज़ बरसात जो इम्कान आहे। सूबे जे साहिली पट्टीअ में हल्की बरसात पवंदी। पंजाब ऐं केपी में तेज़ बरसात थी सघे थी। सिंध हुकूमत पारां कलंदर लाल शहबाज जी मज़ार जे वाधारे ऐं बहाली जो फ़ैसिलो। सेवण शहर जो मास्टर प्लान जोड़ण जी बि हिदायत। सिंध के चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह की सदारत हेठ हैदराबाद में अहम इजलास।
औकाफ खाते कलंदर लाल शहबाज जे मज़ार ते जारी तरक़ियाती मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह ॻाल्हाईंदे चयो त बाईपास खां मज़ार ताईं नओं रोड ठाहे शहर में हर क़िस्म जूं हद दख़लियूं ख़तम कयूं वञनि। ट्रैफ़िक निज़ाम में बहितरी आणण लाइ पार्किंग प्लाज़ा ठाहियो वेंदो। रोहिड़ी वेझो CTD पुलिस जी कार्रवाई। 4 दहशतगर्दनि खे धमाकेदार मवाद समेत गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब क़ौमी शरह ते चेकिंग दौरान जवाबदार मंठार इकराम शाह, अब्दुल कदीर ऐं करीम बख्श मलिक खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि कराची मां कारूंफुर ऐं चोरियूं करे बलोचिस्तान में दहशतगर्दनि खे विकिरो करण जो इतराफ़ कयो आहे। जवाबदार धमाकेदार मवाद कराची खणी वञी रहिया हुआ। संदनि कब्ज़े मां 20 नॉन इलेक्ट्रिकल डेटोनेटर्स, 400 ग्राम नट बुल्ट बाल बेरिंग, 300 ग्राम धमाकेदार पाउडर, 10 सेफ्टी फ्यूज वायर, 2 पिस्तौल ऐं 10 गोलियूं मिलियूं आहिनि। मलेर वासी नौजवान सरजानी टाउन में पुर दौरान मज़ाहमत क़तल। नूर मोहम्मद बिरोही के कतल खिलाफ इलाइक़े वासिन जो नार्दन बाईपास से धरणो। MP मोहम्मद यूसुफ बलोच जी भी धरणे में शिरकत। घरू वज़ीर ज़ियाउल हसन गंजार से राब्तो। पुलिस जो एहतजाज खत्म करण लाइ मिनतूं। मक़तूल नौजवान के वारसन जो चवणु आहे त नौजवान नूर मोहम्मद बिरोही ड्यूटी ते वञी रहियो हो त पुर दौरान मज़ाहमत ते खेस कतल कयो वियो। कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठट्टे में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर मिलण बावजूद ज्वाइनिंग न मिलण ते एहतजाजी मार्च। मकली खां पैदल मार्च करे प्रेस क्लब ठट्टो अॻियां क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो। मेरिट जो अलामती जनाज़ो खणी नारा एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि जो चवणु हो त ज़िले जे 537 IBA टेस्ट पास उस्तादनि खे ऑफर लेटर जारी थियण बावजूद ज्वाइनिंग नाहे मिली। 8 महीननि खां दरबदर कयो पियो वञे। मेरिट जी लताड़ बंद करे ज्वाइनिंग ऑर्डर ॾिना वञे। नसीराबाद में उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैली। जस्टिस फॉर हिदायत लोहार एक्शन कमेटी ऐं वाइस फॉर मिसिंग पर्सन्स जे सॾ ते उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जे वारसनि ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि जे कारकुननि नूनारी पाड़े खां एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त कयो। थाणे जी गेट अॻियां बि 2 कलाक धरणो। वेस्ट इंडीज की विमेन्स टीम पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान के 113 रन से शिकस्त ॾेई छॾी। 3 मैचेस ते बदल सीरीज़ की पहिरीं मैच में वेस्ट इंडीज की टीम पहिरियां बैटिंग कंदे 8 विकेट के नुक़सान ते 269 रन ठाहियूं। 170 रन के हद पुठियां डोड़ंदड़ पाकिस्तानी टीम 36 ओवर में 154 रन ते ढेर थी वई।